प्यारी साध संगत, आखर मधुर मनोहर दो, बरन बिलोचन जन जिय जो। गोस्वामी तुलसीदास विरचित श्री रामचरितमानस मां सां सत्संग करे रहिया आहियूं। ता सभिनी जो स्वागत आहे। राम नाम वंदना प्रकरण हली रहियो आहे। नाम वंदना, नाम जी महिमा हली रही आहे। असांजो सौभाग्य आहे कि अॼु जे हिन युग में, हिन समय में माण्हू जिते नाम भुलिजी वियो आहे, उन समय में असांखे रामचरितमानस मां नाम जी महिमा ॿुधण लाइ मिली रही आहे। उन में भी राम नाम सर्वोपरि मञियो वियो आहे। तुलसीदास खे त एॾो प्यारो आहे राम नाम, जो उन राम अखर में भी अर्थ कढी वरितो, अलाए कंहिंसां जोड़े छॾियईं। जीअं कंहिंखे पंहिंजे प्रियतम जो नालो प्यारो हूंदो आहे, त उनजे प्रियतम जो नालो किथे ॿिए हंधि ॿुधण अचे त हिन खे सुठो लॻंदो आहे, कन खड़ा थी वेंदा आहिनि। उनखे उहो नालो ई सुठो लगण लॻंदो आहे। मोबाइल में उनजो फोन अचे ऐं उनजो नालो लिखजी अचे स्क्रीन ते, जंहिंसां प्रेम आहे, त उहो नालो प्रफुल्लित कंदो आहे। जीअं हुजे सम्झो कविता, कंहिंजी हुजे प्रेयसी हुजे उहा कविता, ऐं उनजो फोन अचे त केॾो ख़ुशि थींदो उहो प्रेमी। या नालो हुजे जया, त अखर में हुनजी छवि ईंदी आहे या कोन ईंदी आहे। फोन आयो आहे जया जो, पर दिमाग में अची वई हुअ जया स्थूल। ईअं समझो नाम जी महिमा। तुलसीदास खे राम में सॼो राम रामायण सभु अची थो वञे उनजे लाइ, त ब्रह्म पर ब्रह्म सभु अची वियो उन लाइ, इन राम अखर में। पोइ त उनजी महिमा में जेॾी महिल हृदय खुलियो तुलसीदास जो, त अलाए छा छा कंहिंसां जोड़ींदो वियो। कल्पना आहे, कंहिंजी बि कल्पना थींदी आहे न, ॿार बि कल्पना कंदो आहे कि मुंहिंजे लाइ जया अखर सावन भादो आहे। तुलसीदास त अलाए छा छा जोड़ियो आहे, सावन भादो, या र कहिड़ी लाइन में ईंदी आहे ऐं मैं कहिड़ी लाइन में ईंदी आहे, वर्णमाला में, उते तक पहुची वियो तुलसीदास। ऐं अञा असां ॿुधूं पिया था। हुन त मां सोचींदो आहियां, तुलसीदास त पंहिंजे हृदय सां कल्पना करे करे अलाए छा छा वियो लिखंदो। उन ते विश्लेषण वॾा वॾा ज्ञानी पिया था कनि, वॾा वॾा मर्मज्ञ, कि हिन जो छा अर्थ थी सघे थो, हिन जो छा मतिलबु हूंदो। वॾा वॾा रामानस जा जेके जानकार आहिनि, विद्वान आहिनि, उहे हिकु हिकु चौपाईअ जो अर्थ कढंदा आहिनि कि हिन जो छा मतिलबु हूंदो। ऐं हुन त ईअं लिखी छॾे ॾिनो, पंहिंजी ॿाराणी हृदय सां, ॿाराणी बुद्धि ऐं बाल हृदय सां। इन जो मतिलबु हृदय जी जेका अगरि वाणी हुजे, सा सामान्य न हूंदी आहे। वॾा वॾा बुद्धिमान उन ते विश्लेषण कंदा आहिनि। त असां तुलसीदास जे कैटेगरीअ जा ई थी वञूं, बाल मन, सरल सहज, को ऊंचाई न। पोइ जेका कल्पना तुलसीदास कई आहे न, असांखे बि वणंदी। दिमाग़ लॻाईंदासीं त उलझी वेंदासीं, पर उन अनुसार गॾु गॾु हलंदासीं तुलसीदास सां। जेका हुन कल्पना कई आहे राम अखर में, त असांखे बि आनंद ईंदो ऐं उहो ई फल मिलंदो, जेको सच में महिमा चई थी वञे। आखर मधुर मनोहर दो, तुलसीदास चए थो
राम नाम जा जेके 2 अखर आहिनि रा ऐं म, इहे मधुर आहिनि, मनोहर आहिनि। अलॻि अलॻि नथो चए, ॿिन्हिनि खे जोड़े करे जेको राम अखर आहे उहो मधुर आहे ऐं मनोहर आहे। ऐं अलॻि अलॻि बि आहिनि महिमावंत, पर राम मधुर, मधुर जो अर्थ आहे मिठो, इहो ज़बान जो विषय आहे। ऐं मनोहर आहे मन जो विषय, मन खे वणंदड़, मन खे वणंदड़। त राम जेको अखर आहे ज़बान सां अगरि कोई जपे, उच्चारण करे त मिठो बि लॻंदो आहे ऐं मनोहर मन खे बि वणंदो आहे। तुलसीदास जो त इहो अनुभव आहे। ऐं इन जो हिकु अर्थ इहो आहे कि भॻवान जो नालो जपणु खपे हृदय सां ऐं ज़बान सां। असांजा बाबा जन हिकु भॼन ॻाईंदा हुआ, जेको राम चवंदो तंहिंजो भाग वरंदो, जेको राम चवंदो तंहिंजो भाग वरंदो, भलो भाग थींदो, भलो भाग थींदो, सुठो भाग थींदो, भाग थींदो, जेको राम चवंदो तंहिंजो भाग खोलंदो, जेको राम चवंदो तंहिंजो भाग खोलंदो। राम जी मिठड़ी आहे बोली, राम जी मिठड़ी आहे बोली, चवण चवाइण में भी आसानी, चवण चवाइण में भी आसानी, जेको चित सां चवंदो तंहिंखे लाग मिलंदो, जेको चित सां चवंदो तंहिंखे लाग मिलंदो, भलो भाग थींदो, भलो भाग थींदो, ओ सुठो भाग थींदो, जेको राम चवंदो तंहिंजो भाग वरंदो, राम चवंदो तंहिंजो भाग राम सां ॾिस तूं दिलड़ी लॻाए, राम सां ॾिस तूं दिलड़ी लॻाए, लोक पर लोक छॾींदुई ठाहे, लोक पर लोक छॾींदुई ठाहे, जेको मन सां चवंदो मन जो माग मिलंदो, जेको मन सां चवंदो मन जो माग मिलंदो, भलो भाग थींदो, भलो भाग थींदो, जेको राम चवंदो तंहिंजो भाग खुलंदो, जेको राम चवंदो तंहिंजो भाग खुलंदो। राम सुखन जो दाता आहे, राम सुखन जो दाता आहे, राम दयाल सां ॾिस तूं गाए, राम दयाल सां ॾिस तूं गाए, तोखे वेठे वेठे प्रसाद मिलंदो, ओ भलो भाग
जेको राम चवंदो तंहिंजो भाग खुलंदो। इहा टिकाणनि जी धुनी पुराणे ज़माने जी, पर अॼु बि नई आहे। अगरि राम सां प्रेम हुजे त तुलसीदास जो रामायण त अञा पुराणो आहे, त बि मिठो, हिक हिक चौपाई छो मिठी लॻंदी आहे। इहा ॻाल्हि अगरि कंहिंखे सम्झ में अची वञे न, त बसि उहो हलियो ईंदो राम जे शरण में। कॾहिं पंहिंजे अनुभव जो आदर करे ॾिसो, तव्हांजो अनुभव छा थो चए। छॾे ॾियो कि छा हली रहियो आहे ज़माने में, भीड़ छा थी चए। इन भीड़ जे भ्रम जे चकर में माण्हू पंहिंजो अनमोल जीवन विञाए रहियो आहे। कॾहिं माण्हू वेही करे बसि सोचे कि मुंहिंजी मंज़िल कहिड़ी आहे, मुंहिंजो रस्तो कहिड़ो आहे, मां केॾांहुं वञी रहियो आहियां, मूंखे अञा ताईं मिलियो छा आहे। एतिरो रुगो सोचे कंहिं में मूंखे छा मिलियो, त हिकदमि दिमाग़ जी बत्ती ॿरंदी कि मूंखे मिलियो केवल सत्संग मां। उतां मूंखे राम मिलियो, राम जो नाम मिलियो। त इहा बि बत्ती जॾहिं ॿरे, उहो थिए जॾहिं योग, कुझु पंहिंजो प्रयास, कुझु हुन जो प्रसाद। त तुलसीअ खे त मिली वियो राम ऐं हुन जो नाम मिली वियो। भगवान शिव खे रूप मिलियो राम जो। हर कंहिंखे राम रूप कोन मिलियो आहे, राम जो दर्शन हर कंहिंखे न मिलियो आहे। त भगवान शिव खे रूप मिलियो राम जो, त राम कथा हुनजी रचना करे छॾी दिमाग़ में। असां वटि छा आहे, असां वटि रूप कान्हे राम जो, असां वटि नाम आहे, राम नाम। ॿई मधुर अखर आहे। राम जेको आहे मधुर बि आहे ऐं मनोहर बि आहे। मन खे बि आनंद ॾियण वारो ऐं ज़बान खे बि मिठो पावन करण वारो। बरन बिलोचन जन जीअ जो, जेके वर्णमाला थींदी आहे, उन वर्णमाला जा नेत्र आहिनि इहे ॿ अखर, रा ऐं म। हाणे कीअं नेत्र आहिनि, क ख ग सम्झी विया न तव्हां। क ख ग उन्हनि में र ऐं म किथे ईंदी आहे। म य र, पर अगरि असां क्रम खणूं त पहिरीं म थी अचे, पोइ य थी अचे, पोइ र थी अचे। माना इन्हनि ॿिन्हिनि जे विच में य अची वई। तॾहिं बि ही ॿई नेत्र आहिनि, र ऐं म। भली विच में य आहे। जहिड़ीअ तरह ही ॿ अखियूं आहिनि, इन्हनि ॿिनि अखियुनि जे विच में नक आहे। नक भली विच में हुजे त बि हिननि खे कोई जुदा नथो करे सघे। हिननि खे कोई, ॿिन्हिनि जी शक्ति सेम, ॿिन्हिनि जी फीलिंग सेम, ॿिन्हिनि अखियुनि जी। नक भली हुजे त अखरनि जा नेत्र आहिनि, वर्णमाला जा नेत्र आहिनि इहे ॿ अखर, रा ऐं म। सुमरत सुमरत सुलभ सुखद सभु काहू। राम नाम हर कंहिंखे सुलभ आहे, दुर्लभ कान्हे। कोई साधना कान्हे करणी, कोई गुरूअ खां कन में वठण जी जरूरत कान्हे, कोई गुप्त मंत्र कान्हे। सुलभ हर कंहिंखे आहे ऐं सुखद बि आहे। सभु काहू, चाहे स्त्री चाहे शूद्र, कोई भी हिन जो अधिकारी आहे। कोई भी नाम जपे सघे थो। सरल भी आहे, सुखद भी आहे। ऐं लोक लाहू परलोक निबाहू, हिन लोक जो भी लाभ ॾींदो आहे ही राम नाम,
ऐं परलोक में भी निर्वाह, परलोक में भी परमगत कराईंदो आहे। परताप तुम्हारा देख के जमदूत छॾ जाहि। ॿिया जेके मंत्र आहिनि उन्हनि में ॿई विशेषताऊं कान्हनि, इहो यादि रखिजो। कोई मंत्र त केवल सिर्फ़ लोक में फ़ाइदो ॾींदो आहे, परलोक में न। कोई वरी परलोक में फ़ाइदो ॾींदो आहे त लोक में न। अहिड़ा अथव, गुरु कोई नाम ॾींदो आहे कन में, त या त उन में इहो हूंदो आहे कि भाई हिते कोई फ़ाइदो कोन थींदई, पर परलोक में तुंहिंजो फ़ाइदो थींदई, उते तुंहिंजी सदगति थी वेंदी। नाम जप, इहो गुरु मंत्र जप। या त कोई मंत्र ॾींदो आहे सिद्धीअ जे लाइ कि हिन लोक में त तुंहिंजो कमु थी वेंदई, पर परलोक जी गारंटी कान अथई। पर राम नाम अहिड़ो महामंत्र आहे कि लोक में भी लाहू माना लाभ ॾे थो, ऐं परलोक में भी अंग संग सहाई थिए थो। राम नाम संग है, तेॾो मिठड़ो नाम, मधुर नाम आहे परमात्मा जो, राम जो। ऐं अॻिते आहे कहत सुनत सुमरत सुठ नीके। सरल भी आहे। ॿिया मंत्र थोड़ा कठिन भी हूंदा आहिनि, अखर ई कठिन थोड़ा। राम त सरल आहे। कोई तोतलो ॿार भी हुजे ॿितो, उहो ॿिया अखर भली न चई सघंदो, राम त चई वेंदो। हू क न चई सघंदो, त चवंदो। ख खे थ चवंदो, पर मैं त चई वेंदो। राय बि चई वेंदो राम। कहत सुनत सुमरत सुठ नीके। ॿुधण में ऐं चवण में ऐं सिमरण करण में राम अखर ॾाढो सुठो आहे। हाँ, ॿिन्हिनि अखरनि जो अलॻि अलॻि थो चए, ॿई अखर सुठा आहिनि। भाई अॻिते लिखे थो तुलसीदास कि राम रा ऐं म जेके आहिनि से मुंहिंजे लाइ राम ऐं लक्ष्मण जे समान आहिनि। रा अखर राम जो आहे ऐं म अखर लक्ष्मण जो आहे। लक्ष्मण में म ईंदी आहे न, उहा आहे। कहत सुनत सुमरत सुठ नीके, राम लखन सम प्रिय तुलसी के। तुलसीदास जा प्रिय आहिनि ये ॿई अखर। जीअं राम ऐं लक्ष्मण प्रिय आहिनि, तीअं रा ऐं म मूंखे प्यारा आहिनि। ऐं पंहिंजो बि नालो विझी छॾियईं तुलसी, त तुलसी अखर में भी राम समायल आहे। राम सीता लक्ष्मण टई आहिनि। ॾिसो तुलसीअ में टे अखर आहिनि न, तुलसी। त तु माना तुरीय मेक केवलम। रामचरित मानस में वंदना ईंदी आहे न, अत्रि ऋषिअ वंदना कई आहे, जेका अचो पाण ॿुधायांव थो, ॻायूं पाण। अत्रि ऋषिअ वंदना कई आहे। जॾहिं भगवान राम अत्रि ऋषिअ जे आश्रम में पहुतो हो त उते हुन वंदना कई आहे। उन में ईंदो आहे इहो अखर तुरीय मेव केवलम। जो गायूं। नमामि भक्त वत्सलम कृपालु शील कोमलम। नमामि भक्त वत्सलम कृपालु शील कोमलम। भजामि ते पदाम्बुजम्
स्वामिनां सदा मदं निकाय श्याम सुन्दरं भवाम्बुनाथ मन्दरं प्रफुल्लकञ्जलोचनं मदादिदोषमोचनं प्रलम्बबाहुविक्रमं प्रभो अप्रमेयवैभवं निशङ्गचापसायकं धरं त्रलोकनायकं नमामि भक्तवत्सलं तमेकमद्भुतं प्रभु निरीहमीश्वरं विभुं जगद्गुरुं च शाश्वतं तुरीयमेव केवलं जगद्गुरुं च शाश्वतं तुरीयमेव केवलं जगद्गुरुं च शाश्वतं तुरीयमेव केवलम् तुरीयमेव केवलम। तुरीय एक अवस्था थींदी आहे टिनिन गुणनि खां पर, उहो आहे प्रभु श्री राम। त तुलसीदास जो जेको तू आहे उहो आहे तुरीय अवस्था वारो राम, ऐं लय आहे लक्ष्मण, सी आहे सीता, तुलसी जंहिंमें राम बि आहे लक्ष्मण। पाण ॾिसो सायो करे विधो अथई न, मां पहचाने वेंदो आहियांसि हिनखे कि मूंखे बि ॾिसो राम लखन सम प्रिय तुलसी के। हा, पहचाने वेंदा आहियूं। त राम बि मां तॾहिं त चयो कि तुलसीदास कुझु बि लिखंदो वियो आहे, मथो ॿिया पिया था हणनि कि हिन जो मतिलबु छा आहे। हुन त ईअं सहजता सां लिखी छॾियो। ओॾी महिल कोई मथो न पियो हणे, जॾहिं तुलसीदास जो समय हो तुलसीदास पियो मथो हणे हिक हिक सां कि भाई तव्हां मूंखे न ॾिसो, तव्हां हिन में राम जो जस ॾिसो, राम खे ॾिसो। त माण्हू खे देर सां सम्झ में ईंदी आहे न, देर सां सम्झ में अचे, इन करे इन खां सुठो आहे सावधान थी वञो ऐं गॾु गॾु हलंदा कयो वक्ता सां, राम कथा सां। ॾाढनि खे त पोइ सम्झ में ईंदी आहे जॾहिं कथा पूरी थी वेंदी आहे, पूरी थी वई पोइ पहिरीं ॻाल्हि यादि ईंदी अथनि कि अच्छा हीअं हो। तुलसीदास चए थो कहत सुनत सुमिरत सठनी के, राम लखन सम प्रिय तुलसी के। मुंहिंजे लाइ त राम ऐं लक्ष्मण जे समान ही प्रिय आहिनि। हाणे ॿी ॻाल्हि ॾिसो, हूअ जेका तुलसी हुई वृंदा वारी, उन जो प्यार कंहिंसां ऐं शादी कंहिंसां थी, शालग्राम सां। त शालग्राम में बि त राम आहे, शालीग्राम में राम। वो शालीग्राम वारो ऐं उहो तुलसीअ जेको सराप ॾिनो विष्णुअ खे, त उहो सराप छा हो, राम जे रूप में आयो विष्णु भगवान। उन तुलसीअ जो बि प्रिय राम शालीग्राम, ऐं हिन तुलसीदास जो बि प्रिय राम। त चए थो मूंखे त प्रिय आहिनि राम लखन सम प्रिय तुलसी के, बरनत बरन प्रीत बिलगाती, ब्रह्म जीव सम सहज संगाती। हाणे ॾिसो थोड़ी अची वई ब्रह्म ऐं जीव जी ॻाल्हि, ज्ञान जी ॻाल्हि अची वई। ज्ञान जी ॻाल्हि ईंदी आहे न त मूंखे ॾाढो हू थियणो पवंदो आहे सावधान कि किथे जलेबियूं इहो न चवनि कि असांजी वाणी अची वई। छो त हुननि हू ठपो ॼमाए छॾियो आहे कि ज्ञान जी ॻाल्हि ईंदी त उहा असांजी आहे उहा ॻाल्हि।
ऐं पोइ मुस्कुराईंदियूं बि कि हा अच्छा है, किया करो, ॼण ही भई PhD कई हुजे हिननि ज्ञान में ऐं ॿियनि अञा हाणे शुरू कयो हुजे, ईअं कंदियूं अथव। त ज्ञान जी ॻाल्हि ईंदी त जलेबी बि ईंदी पंहिंजे सत्संग में, ऐं उनजी कुटाई थींदी, कुटाई करे उनखे वापसि मोकिलिबो, ऐं पोइ चवंदी हमने कब कहा कि हमारा है ये। राजू श्रीवास्तव ईअं ॿुधाईंदो आहे कि जेके नेतागिरी कंदा आहिनि न विच में, त उनजी कुटाई थींदी आहे, पोइ चवंदा आहिनि मैंने नहीं बोला इसने बोला, पास वाले ने। ॾिसो तुलसीदास इहो थो चए कि मुंहिंजे लाइ राम अखर, ॿ अखर जेके आहिनि रा ऐं म, मुंहिंजे लाइ आहिनि ब्रह्म ऐं जीव। जलेबियूं न अचनि, साइड थी वञनि। असांजी गंगाधाम जी संगत सां हू आहे चर्चा, तव्हांजो कोई हिन में रोल कान्हे। ब्रह्म छा आहे, जीव छा आहे, टियों आहे माया, पर हींअर माया जो जिक्र कान्हे। जीव आहियो तव्हां सभु, असां सभु छोटे लोग। ब्रह्म आहे हिकु ई, ईश्वर परमात्मा। पर ॿिन्हिनि जो संबंध ॾाढो गहरो आहे। अलॻि अलॻि बि आहिनि जीव ऐं ब्रह्म, छो त गुण त अलॻि अलॻि आहिनि ॿिन्हिनि जा। जीव ॾाढा आहिनि, केॾा जीव आहिनि मनुष्य, पर ब्रह्म त हिकिड़ो ई आहे। इन हिसाब सां अलॻि बि आहिनि, पर जीव जो मूल तत्व त उहो ई आहे जेको ईश्वर जो ई आहे, त हिकु बि आहिनि। बिना ब्रह्म जे जीव जी सत्ता कान्हे, ऐं बिना जीव जे ब्रह्म जी बि सत्ता कान्हे। छो त केरु पोइ ॿुधाईंदो, कंहिंखे ॿुधाईंदो कि ब्रह्म ईश्वर अथई, केरु ॿुधाईंदो? जीव हूंदो त ई ब्रह्म आहे न। त हिक ॿिए सां ॿई प्रकाशित बि आहिनि, जीव सां ब्रह्म, ब्रह्म सां जीव। पर इहो यादि रखिजो, जीव कॾहिं बि ब्रह्म नथो थी सघे। असां ब्रह्म कोन आहियूं, कॾहिं बि पाण खे भॻवान न सम्झिजो। हेॾनि सालनि खां जलेबियूं 70-80 सालनि खां न शायदि सत्संग कनि पिए थियूं, ऐं इहा ई डायलॉग दिमाग़ में भरनि पिए थियूं कि मान ना मान तू है भगवान। त उन्हनि सभिनि खे सोचणु खपे कि असांजो अनुभव छा थो चए। छा मां भगवान सॾायां पाण खे त मुंहिंजो मन मञे थो कि मां भगवान आहियां? सोचणु खपे। हिक जो बि हृदय कोन चवंदो कि मां भगवान आहियां, छो त मां अखर हितां ईंदो आहे, अहंकार मां। पर अगरि माण्हू सोचे कि मां जीव आहियां, मां मनुष्य आहियां, मां भगवान जे अॻियां रुअण चाहियां थो, उन सां ॻाल्हाइण चाहियां थो, त इहो असांखे सुलभ लॻंदो। अनुभव इहो थो चए कि असांखे सहज त इहो ई लॻंदो कि मां दास आहियां। हिकु जीवाष्टकम बि अथव, जीवाष्टकम, हू फेसबुक ते कैलेंडर मोकिलियो न, उनमें अहम कृष्ण सखा, हा दास, अहम कृष्ण दास है, अहम कृष्ण दास है। इहो जीव अष्टकम सुठो आहे। मतलब मां फलाणो आहियां, मां फलाणो आहियां, मां निर्विकार आहियां, स्वरूप सां आहियां, पर आख़िरीअ में मां कृष्ण जो दास आहियां। मतलब मां जीव आहियां, मां दास आहियां, दासो हम। असांजे लाइ इहो सरल आहे, कलयुग जे जीवन जे लाइ, छो त असांखे घणा झंझट आहिनि। किथां यादि रखी सघंदा तव्हां कि मां ब्रह्म आहियां? ऐं यादि रखण सां थींदो बि छा? तव्हां बसि दिमाग़ में फीड करे छॾियो मां ब्रह्म आहियां, ऐं गॾोगॾु ईर्ष्या बि हलंदी हुजे, द्वेष बि हलंदो हुजे, जमाखोरी बि हलंदी हुजे, संग्रह बि हले, ऐं मां ब्रह्म आहियां। इन सां उद्धार कोन्हे थियणो।
उद्धार इन सां थी वेंदो कि मां दास आहियां। हे प्रभु परमात्मा, मां जीव आहियां, मां मनुष्य आहियां ऐं मां तुंहिंजो दास आहियां। त इहो संबंध यादि रखिजो, जीव ऐं ब्रह्म जो। मतां कंहिंजे चवण ते अचो, ॾाढा चवंदव कि वेदन में ही लिखियल आहे कि ब्रह्म ही सभु कुझु आहे। अद्वैतवादी ईअं ॻाल्हाईंदा आहिनि, अद्वैत, कि हिकु ई तत्व आहे, ॿियो सभु जड़ आहे, नाशवंत आहे। इहो करे त ॾिठव न 70-80 साल खां मां सभिनीनि खे थो चवां। छा हासिल थियो? द्वेष पैदा थी विया, अहंकार वधी वियो माण्हुनि जो, धर्म खां दूर थी वियो। इन खां सुठो पाण खे दास ई समझो, जीव समझो। भागवत पुराण में सुठी मिसाल ईंदी आहे कि हीउ जेको शरीर आहे सो हिकु वृक्ष आहे, हिकु वण आहे। इन जे अंदरि 2 तोता वेठा आहिनि, हिकु ब्रह्म, ॿियो जीव। जीव जेको आहे सो भोगता आहे सुख ऐं दुख जो, कॾहिं सुख पियो थो भोगे, कॾहिं दुख पियो थो भोगे। ऐं ब्रह्म जेको आहे सो कुझु कोन पियो थो करे, पर उहो प्रकाशमान आहे, उहो साक्षी आहे, उहो ॾिसी रहियो आहे हिन ॿिए तोते खे, भोक्ता खे। ईअं महसूस कयो कि मुंहिंजे ई अंदरि ब्रह्म बि वेठो आहे ऐं जीव बि वेठो आहे। मां भगवान कोन आहियां, उहो ब्रह्म जो अंश वेठो आहे ऐं जीव बि वेठो आहे। ॿिन्हिनि जो संबंध अनादि आहे। इहा बि ॻाल्हि अथव कि असां जीव कॾहिं खां आहियूं, अनादि, ख़बर कान्हे। ऐं भगवान कॾहिं खां आहे, उहो बि अनादि। भगवान केसि ताईं रहंदो? अनंत ताईं। असां केसि ताईं रहंदासीं? अनंत ताईं। असां सदाईं हूंदासीं ऐं संबंध बि असांजो सदाईं सदाईं रहंदो। जीव ऐं ब्रह्म जो संबंध बसि इहो आहे कि मुक्तिअ में हे हटी वेंदो, शरीर माया हटी वेंदो, पर जीवन मुक्त भी भगवान जो दास ही थी रहण चाहींदो आहे। ॾिसो संबंध ईअं थींदा अथव, जेका शइ ख़बर न हुजे कि कॾहिं खां आहे उनखे चइबो आहे अनादि, ऐं जेका शइ ख़बर कान्हे केसि ताईं रहंदी उनखे चइबो आहे अनंत। जेका शइ कॾहिं पैदा थी वञे उनखे चइबो आहे सादी, माना अनादि न, कॾहिं न कॾहिं हीअ शुरू थी, उनखे सादी चइबो आहे। ऐं कॾहिं न कॾहिं ख़तम थींदी उनखे शांत चइबो आहे। जीअं ब्रह्म परमात्मा आहे उहो आहे अनादि ऐं अनंत। अज्ञान असांजो अनादि आहे या सादी आहे। अज्ञान अनादि आहे या सादी आहे। मां तो ॿुधायांव, अनादि, अज्ञान अनादि अथव, छो त ऐं ज्ञान सादी अथव, छो त ज्ञान पहिरीं कोन हो, हाणे अची वियो। इन जो मतिलबु ज्ञान अनादि कान्हे। असांखे ज्ञान अची वञे कंहिं शइ जो ऐं अज्ञान नास थिए त इहो मञणो पवंदो कि ज्ञान हाणे आयो। ईअं कान्हे कि शुरूअ खां ई ज्ञान हो, पर अज्ञान जेको आहे न इहो अनादि हो। भई मां जीअं तव्हांखे चवां कि भोपाल में हिकु जॻह अथव फॉर्च्यून सिटी, तव्हां चवंदा, मां पुछांव ॾिठी अथव, तव्हां चओ न कान्हे ख़बर, त मां चवांव हाणे ख़बर पियव, तव्हां चवंदा हा। पोइ मां पुछांव कि कॾहिं खां तव्हांखे ख़बर न हुई, तव्हां छा जवाबु ॾींदा? अनादि। अज्ञान अनादि थींदो आहे, पर अनादि हुअण खां पोइ बि अनंत कोन थींदो आहे। अज्ञान टुटंदो आहे त उते थी वेंदो आहे शांत, भई स्टॉप, ही ख़तम थी वियो, नष्ट थी वियो। अनादि त हो पर नष्ट थी वियो।
ज्ञान वरी सादी हूंदो आहे पर अनंत हूंदो आहे, उहो वरी हमेशा रहंदो। हिकु दफ़ो ज्ञान अची वियो त के शयूं थींदियूं आहिनि सादी ऐं शांत, सिर्फ़ विच में कुझु टाइम जे लाइ ईंदियूं आहिनि, न पहिरीं हुयूं न पोइ रहंदियूं। उहो छा आहे? उहो ई रिश्ता नाता, पुट पति पद, ये विच में आया, पहिरीं बि कोन हुआ पोइ बि कोन रहंदा। ऐं मनुष्य जो जन्म इन में ई पियो थो वञे, विच वारे टुकड़े में, जेको न अनादि आहे न अनंत आहे, सादी आहे ऐं शांत आहे। उन में माण्हू जो जीवन वञे पियो थो। अच्छा, जीव ऐं ब्रह्म जो संबंध छा आहे? हेॾा ज्ञानी वेठा आहियो तव्हां, जलेबियुनि खां पुछो, हिक ॿिए ॾे निहारींदियूं ऐं हूअं चवनि ॿावनि खे ज्ञान कान्हे। अचो भाई, ॿावनि खे ज्ञान कान्हे। ब्रह्म अंश, हा, मां तो ॿुधायांव, तव्हांखे कोन्हे ख़बर। हा, त असां कहिड़ा ज्ञानी आहियूं? असां बि महापुरुषनि खां ॿुधो आहे जेको। त हिन में ज्ञानी थोरी थी वियासीं, किथां ॿुधी आयासीं, पढ़ी आयासीं। ही पागल भेण सां एतिरो ॿुधी करे हवा में उॾामंदियूं आहिनि। किथां ॿुधी आहियूं अनंत, जेको मां ॿुधायो अनादि अनंत, सादी शांत, एतिरे में ई चरियूं थी वेंदियूं आहिनि। आज में ऊपर आसमान नीचे, एतिरे में बस, एतिरी सी ॻाल्हि में ॾिसो त सही। एतिरो कोन पतो अथनि। अच्छा, हीअ चए थी एतिरो बि कोन पतो अथनि। त एतिरे में हिननि एॾो वॾो चई छॾियो कि हमारा ज्ञान बहुत ऊंचा है, सत्संग ऊंचा है, टिकाणों में कुछ नहीं है, भाव में कुछ नहीं है। उन्हनि हिकु ॻाल्हि चई जेका तव्हां पहिरियों चई न, मान न मान तू है भगवान, उनजे पुठियां चवंदी आहे न, मान न मान तू है भगवान, इसमें नहीं कोई शक गुमान, नानक लक्ष्मण तेरा ही नाम। कर ऐसी तैसी भाई, सिधो सो इनखे चइबो आहे ॿोड़ण कंहिंखे। भाई मुंडी पकड़े करे पाणीअ में ॿोड़ण थियो न इहो, त हथ वठी करे कंहिंखे किराइण कि मान ना मान तू है भगवान। ऐं वह चई ॾेसि, दीदी मेरे को महसूस तो हो नहीं रहा कि मैं भगवान हूं। चवंदसि मान तू, मान होना थोड़ी है, मान ना है, इसमें कोई शक न गुमान। हिन हिकु दफ़ो चईंसि कि भाई जेको तव्हां चओ था मूंखे महसूस त कोन थो थिए। त हुननि चयोसि तूं चवंदी रहो, हीअ सत्संग कंदी हुई, बसि तूं वाणीअ में चवंदी रहो वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं, धीरे धीरे थी वेंदई पागल, धीरे धीरे थी वेंदई। किटी पार्टी आहे या जो धीरे धीरे थी वेंदी। ॾिसो, ब्रह्म ऐं जीव जो संबंध अनादि भी अथव ऐं अनंत भी अथव। वधिक दिमाग न लड़ाइजो कि अरे जब मुक्त हो जाएंगे तो एक हो जाएंगे ना। एक हो जाओगे तो फिर जीव थोड़ी रहोगे, पो तू थोड़ी बचंदे, पो तो भगवान ही वञी बचंदो। तू खत्म, तुंहिंजी जलेबी खत्म, तुंहिंजी सीट भी खत्म। त अगरि असां जेसि ताईं देह में आहियूं, शरीर में आहियूं, त असांखे इहो ई चवणो पवंदो कि असांजो संबंध आहे परमात्मा सां, सुठो गहरो संबंध आहे, उहो अनादि आहे, कॾहिं खां आहे। न दादीअ खे ख़बर आहे, न भगवान जीअ खे ख़बर आहे, न दादा खे ख़बर आहे, कंहिंखे ख़बर कान्हे। ऐं केसि ताईं रहंदो इहो बि कंहिंखे ख़बर कान्हे। उन ई संबंध खे भगत ऐं भगवान जो संबंध चयो वियो आहे। त ब्रह्म जीव हीअ हिकु संबंध आहे जेको तुलसीदास चए थो कि मुंहिंजे लाइ रा ऐं म, इहे ॿ अखर ब्रह्म ऐं जीव जे समान आहिनि। अॻिते थो अचे, नर नारायण
नारायण सरस सुभ्राता जगपालक विशेष जन त्राता राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय भगत सुतिय कल करन विभूषण जग हित हेतु विमल विधु भूषण जग हित हेतु विमल विधु भूषण। जीव ऐं ब्रह्म जी व्याख्या खां पोइ तुलसीदास राम अखर जी तुलना थो करे नर नारायण सां। ये नर ऐं नारायण ॿ भाउर हुआ। इन्हनि जी एॾी पाण में भाइपी हुई जो इन जी मिसाल ॾिनी वेंदी आहे कि अहिड़ो भाउरनि जो प्रेम अहिड़ी जोड़ी ॿी काई कान्हे। भगवान जा अंश अवतार बि मञा विया आहिनि, नर ऐं नारायण। धर्म जा पुट हुआ, धर्म जी ज़ाल मूर्ति, उन मां ही नर ऐं नारायण जो थियो हो जनम। ये ॿई तपस्या पिया कनि। इन्हनि जो इन करे अवतार थियो। हिकु राक्षस, हिकिड़ो असुर, उन इहो वरदान वरितो सूर्य भगवान खां। सूर्य भगवान जी तपस्या करे इहो वरदान वरितई कि मूंखे कवच अहिड़ो ॾियो जंहिंखे कोई भेद न करे सघे, कवच अभेद हुजे। पर अगर कोई भेद करे भी सघे त तॾहिं जॾहिं 1000 साल वो मूंसां लड़ाई करे, उहो ई इहो कवच भेद करे सघे जेको 1000 साल मूंसां लड़े। ऐं पर उन खां पोइ भी कवच भली भेद थी वञे पर उहो मरी वञे, माना मां बची वञा। त सूर्य नारायण भगवान चईंसि तथास्तु। त वरी उन खे अलाए छा थियो चई न अञा बि खतरो त आहे। चएसि तो हे सूर्य नारायण भगवान मूंखे अहिड़ा 1000 कवच ॾे, 1000 कवच। सूर्य भगवान उनखे ॾिनईंसि। हाणे वो असुर त्राही त्राही मचाइण लॻो। दुष्ट माण्हू शक्ति पाए छा कंदो आहे, परेशान कंदो आहे सभिनीनि खे। ऐं शक्ति पाइण लाइ केॾी नीज़ारी कंदो आहे। पहिरीं ब्रह्मा जी अॻियां या शिव जी अॻियां ओॾी महिल दीन केॾो थी वेंदो आहे, साईं ॾियो न प्लीज़, शक्ति ॾियो न। पोइ पाए करे वरी केॾो अहंकार में अची वेंदो आहे। त ही अहंकार में अची वियो, जंहिंजे करे नर ऐं नारायण खे अवतार वठणो पियो। हाणे इन्हनि सां लड़ाई कीअं थी? पहिरीं नर विढ़ण लॻो, उन असुर सां 1000 साल विढ़ियो। 1000 साल लड़ाई करे उन जो कवच तोड़े छॾियो असुर जो, पर पाण बि मरी वियो नर। नारायण उथी करे हुनखे जीअरो कयो। पोइ नारायण लड़ाई करण लॻो ऐं नर तपस्या में वेही रहियो। वरी उन सां 1000 साल लड़ाई करे ॿियो कवच उन जो भेद कयईं, नारायण बि मरी वियो। उनखे नर जीअरो कयो। पोइ नर लड़ाई करण लॻो ऐं नारायण तपस्या में वेठो। ईअं हुन जा लॻभॻि सभु कवच समाप्त थी विया। हिकु वञी बाक़ी बचो। हिकु कवच उन असुर खे हो। ॾिठई हाणे त मां बचंदुमि कोन, सो वठी भॻो सूर्य में वञी गुम थी वियो, पंहिंजे इष्ट सूर्य भगवान में गुम थी वियो। पोइ जॾहिं द्वापर युग आयो, कुंतीअ खे वरदान हो। उन वरदान सां सूर्य नारायण भगवान जी उन आराधन कयो। सूर्य हुनखे हिकिड़ो पुटु ॾिनो, ही उहो ई पुटु हो। उन जो नालो हो करण।
ऐं जंहिंखे वरी कंहिं मारियो नर नारायण जा अवतार कृष्ण ऐं अर्जुन, ये नर ऐं नारायण जा अवतार हुआ। त उहो नर ऐं नारायण जी जोड़ी अहिड़ी मञी वेंदी आहे कि कॾहिं अलॻि न थी सघनि, भाई पी। तुलसीदास चए थो राम अखर में इहे नर ऐं नारायण आहिनि ॿई, रा ऐं म। नर नारायण सरिस सुभ्राता, जगपालक विशेष जन त्राता। भगतन जी रक्षा करण वारा आहिनि। ॿी उपमा थी अचे हिकु स्त्रीअ सां कि काई सुंदर स्त्री सुंदर हुजे, उहा अञा सुंदर थी वेंदी आहे जॾहिं उहा कननि में कर्ण भूषण पाए, कन जा आभूषण जेके बि थींदा आहिनि। उहे छा थींदा आहिनि? वाला, टॉप्स, झुमका गिरारे, झुमका थिया, जंहिंसां हुनजी सुंदरता अञा वधी वञे। तुलसीदास चए थो जेको राम अखर आहे न, उहे हिकु स्त्रीअ जे कननि जा झुमका आहिनि, पर उहा स्त्री केरु? उहा स्त्री है भगति सुतई कल करन विभूषण, जग हित हेतु विमल विदुभूषण, जग हित हेतु विमल विदुभूषण। वह स्त्री भक्ति, भक्ति रूपी स्त्रीअ जे कननि जा आभूषण आहिनि ये ॿ अखर रा ऐं म। माना कोई भगत हुजे, हृदय में भक्ति हुजे ऐं गॾोगॾु वरी उन जे मुख ते राम नाम हुजे त भक्ति अञा सुंदर थी वेंदी आहे, अञा सुहंदी आहे। जग हित हेतु विमल विधु पूषण, जगत जे भले जे लाइ राम अखर सूर्य ऐं चंद्रमा आहिनि। अॻिते अमृत जे समान आहे राम अखर। अमृत में छा थींदो आहे? अमृत चयो वियो आहे सुधा, उन में स्वाद भी हूंदो आहे ऐं तृप्ति भी हूंदी आहे। कंहिं कंहिं शइ में तृप्ति हूंदी आहे पर स्वाद कोन हूंदो आहे। हूअ त हूंदी आहे, प्रोटीन्स त हूंदा आहिनि, पौष्टिकता हूंदी आहे पर स्वाद न। ऐं के शयूं स्वादू हूंदियूं आहिनि पर पौष्टिक न। पिज़्ज़ा बर्गर वग़ैरह स्वाद आहे, पौष्टिकता न। अमृत अहिड़ी शइ मञी वई आहे जंहिंमें स्वाद भी ऐं तृप्ति भी, पौष्टिकता भी। राम नाम अहिड़ो आहे, राम नाम तृप्त भी कंदो आहे ऐं स्वाद भी ॾींदो आहे भगतन खे। ऐं सुगति माना सुठी गति करे छॾींदो आहे। कमठ शेष समधर वसुधा के, हिन धरतीअ खे ॿ ॼणा धारण करे वेठा आहिनि असांजे शास्त्रनि जे अनुसार, हिकु शेषनाग ऐं ॿियो कछुओ। छो त जंहिं कछुए मंदराचल पर्वत खे पुठीअ ते धारण कयो हो भगवान, उनखे चयनि देवताउनि कि हाणे तव्हां पंहिंजी पुठीअ ते हिन धरतीअ खे धारण कयो। त कछुओ चई इहो कमु ऑलरेडी शेषनाग करे रहियो आहे। त देवताउनि चयो कि तव्हां शेषनाग खे धारण कयो त ये पृथ्वी मजबूत थी वेंदी। हाणे वैज्ञानिक आधार ते त शायदि तव्हांखे इहा ॻाल्हि सही न बि लॻे, पर वैज्ञानिक ख़ुदि कंफ्यूज़ आहिनि कि धरती ठही कीअं, कॾहिं ठही, कीअं ठही। रोज त मटींदा रहंदा आहिनि बयान। मां बि डिस्कवरी ॾिसंदो आहियां। पोइ हुननि जे निष्कर्ष सां इते ई ॻाल्हि पहुचंदी आहे कि अनंत, कंहिंखे ख़बर कान्हे कि संसार कीअं ठहियो, छो ठहियो, ब्रह्मांड कीअं ठहियो। त पोइ असांखे शास्त्रनि जी शरण में अचणो पवंदो आहे कि कंहिं ऋषि मुनीअ हृदय सां का ॻाल्हि चई आहे त असांखे उहा मञणी आहे। कछुए ते बीठी आहे पृथ्वी या शेषनाग ते, असां मञी करे ऐं वधीक उलझन में फासंदासीं कोन। छो त असांखे विवाद थोरी करणो आहे ऐं अंधविश्वास बि कोन्हे करणो।
पर हिकु मन खे सम्झण लाइ मञी था वठो शेषनाग ऐं कछुओ हिन धरतीअ जा आधार आहिनि, मतलब राम ऐं लक्ष्मण। कछुओ कंहिंजो अवतार राम जो ऐं शेषनाग लक्ष्मण जो, त उहे असांखे धरतीअ खे संभाले वेठा आहिनि। तुलसीदास चए थो इहे आहिनि मुंहिंजे लाइ रा ऐं म। जनमन मंजू कंज मधुकर से, जीअ जसोमती हर हल धर से। जीअं यशोदा खे कृष्ण ऐं बलराम प्यारा आहिनि न, तीअं भगतन खे भी ही ॿई प्यारा आहिनि। रा ऐं म, रा ऐं म जी पे थी ॻाल्हि हले, सिर्फ़ अखर जी, कि राम एॾो हुआ। दोहो तो अचे, एक छत्र एक मुकुट मणि, सब बरनन पर जो। तुलसी रघुबर नाम के, बरन बिराजत दो, बरन बिराजत दो। हाणे नई शइ खणी आयो आहे तुलसीदास, अखरनि में भी नई शइ खणी आयो आहे। र ऐं म जी नई पहचान खणी आयो आहे। चए थो र ऐं म जा ॿिया भी रूप थींदा अथव। र हिकिड़ी मथां कोन लिखबी आहे, समझी आ? उहा कहिड़े कोई अखर ॿुधायो? प्रार्थना, पर्वत। चए थो इहो र इहा भी पकड़ियो। ऐं म यूज थींदी अथव बिंदीअ जे रूप में भी। कबंद, अनु कबंद, कब मतलब मैं जी जगह ते भी, हाँ वर्णा नाम, मतलब मैं जी जगह ते बिंदी यूज थी वेंदी आहे। हाँ कंपन, हाँ संबंध। त मतलब र ऐं म मथे भी पहुची वेंदा आहिनि। तुलसीदास चए थो इन में हिकिड़ो आहे मुकुट, ॿियो आहे छत्र। अखरनि जे मथां भी इहे यूज थींदा आहिनि र ऐं म। एक छत्र एक मुकुट मणि, सब बरनन पर जो। तुलसी रघुबर नाम के, बरन बिराजत दो। त इहे अखरनि जा मुकुट भी आहिनि, सभिनी वर्णन अखरनि जा मुकुट भी आहिनि ऐं छत्र भी आहिनि इहे अखर। त एॾो प्रेम आहे तुलसीदास खे राम अखर सां, राम नाम सां। असांखे भी थी वञे त ईअं ई चऊं, श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। श्री
श्री रामायण जी की, आरती श्री रामायण जी की। कीरत कलित ललित सियपी की, आरती श्री रामायण जी की। गावत ब्रह्मा दिक मुनि नारद, गावत ब्रह्मा दिक मुनि नारद। वाल्मीकि विज्ञान विशारद, सुख सनकादि शेष और सारद। वरन पवन कीरत नीति, आरती श्री रामायण जी की, आरती श्री रामायण जी। गावत वेद पुराण अष्ट दस, छो शास्त्र सब ग्रंथन को रस। मुनि जन धन संतन को सर्वस, सारे अंश सम्मत सब ही की। आरती श्री रामायण जी की, आरती श्री रामायण जी। गावत संतत शंभु भवानी, और घट संभव मुनि विज्ञानी। व्यास आदि कवि बरज बखानी, काग भुसुंडी गरुड़ के ही की। आरती श्री रामायण जी की, आरती कलिमल हरणी विषरस फीकी। सुभग सिंगार मुक्ति चुभती की। दलन रोग भव मोरी अमी की। तात मात सब विधि तुलसी की। आरती श्री रामायण जी की। कीरत फलित ललित सियपी की। आरती श्री रामायण जी की।